ख़बर शामिल कंदासीं। जैकबाबाद का पोलियो वर्कर औरत सां ज़्यादती वारो मामलो, माली मदद लाइ दरख़्वास्त। डीसी औरत जी माली मदद ऐं सरकारी नौकरी लाइ सिंध सरकार के दरख़्वास्त लिखी छॾी। वाक़े बाद पोलियो वर्कर के माइटनि ऐं घरवारनि बि घरां कढी छॾियो। डीसी जैकबाबाद जो चवणु आहे, औरत पंहिंजे वालिद वटि रहियल आहे, जंहिंखे इंसानी हमदर्दी जी सख़्त ज़रूरत आहे। औरत जी घटि में घटि 50 लख रुपया माली मदद करे खेसि नौकरी पिणु ॾिनी वञे। डीसी जो चवणु आहे। जैकबाबाद का अहम ख़बर है। पोलियो वर्कर औरत सां ज़्यादती वारो मामलो, माली मदद लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई। डीसी औरत जी माली मदद ऐं सरकारी नौकरी लाइ सिंध सरकार के दरख़्वास्त लिखी छॾी। तफ़सील मालूम कंदासीं नवाज़ सोलंगी खां। जी अपडेट कजो। जी, जैकबाबाद में जो पोलियो वर्कर से ज्यादती वारो मसलो थो, उनमें जो डिप्टी कमिश्नर जैकबाबाद पारां सिंध सरकार के अलग अलग लेटर लिखा हुआ, जैमें एक उनके तहफ़ुज़ ॾियण लाइ, ॿियो उनकी घर की किफ़ालत के लिए उनके सरकारी नौकरी ॾियण के लिए। जैसे जैकबाबाद जे MP हाजी शेरमन मुगरी पारां पिणु मामले जो नोटिस वरितो आहे। उन IG सिंध सां ॻाल्हायो आहे त इनके इंसाफ़ ॾियार वञे। इन खां अलावा 1 लख रुपयो माली इमदाद कई आहे औरत जी, ऐं मुतासिरा औरत के 20,000 रुपया हर महीने राशन जे मद में ॾिना वेंदा। MP हाजी शरमन वग़ैरह इहो भी ऐलान कयो त उनके असां सरकारी नौकरी ॾींदासीं, जीअं हू बेरोज़गारी खां हाजी थी सघे। जॾहिं त ॿिए होॾां DIG तिरवन शाह, DIG लाड़काने जे चार्ज आहे, उहो जैकबाबाद पहुतो ऐं औरत ऐं उनजे वारसनि सां मुलाक़ात करे बयान कलमबंद किया ऐं कुछ इंसाफ़ जा भी बयान कलमबंद किया। जी ठीक है, मेहरबानी अवाजी अपडेट करण लाइ। जी नाज़रीन, अवाज़ अपडेट ॾेई रहिया आहियूं। जैकबाबाद का पोलियो वर्कर औरत सां ज़्यादती वारो मामलो, माली मदद लाइ दरख़्वास्त लिखी आहे। अवाज़ अपडेट ॾेई रहिया आहियूं। डीसी औरत जी माली मदद ऐं सरकारी नौकरी लाइ सिंध सरकार के दरख़्वास्त लिखी छॾी। वाक़े बाद पोलियो वर्कर के माइटनि ऐं घरवारनि बि घरां कढी छॾियो। डीसी जैकबाबाद जो अहिड़ो चवणु आहे।